नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं मटियारी ज़िले में बि हिकु माण्हू ॿ वण जे उनवान हेठि वणकारी मुहिम मटियारी जे तालीमी इदारनि, अस्पतालनि, रोडनि जे किनारे, अवामी पार्कनि, पुलिस स्टेशन, सरकारी ऑफिसनि ऐं ॿिनि हंधनि ते 8545 ॿूटा लॻाया विया। डिवीज़न फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद मुताबिक़ प्लांट फार्म पाकिस्तान वणकारी मुहिम ज़रिए PPHI 2000, NRSP 500, लीडरशिप स्कूल खैबर 200, भिटशा पुलिस स्टेशन 20, रूरल हेल्थ सेंटर भिटशा 50, RHC खैबर 20, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खैबर 100, गवर्नमेंट हाई स्कूल खैबर 200, जामोट फार्म हाउस डी विंदड़ रोड जे किनारे ते 440, इरिगेशन सब डिवीज़न हाला में 15 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा लॻाया विया, जॾहिं त 5000 खां वधीक ॿूटा आबादगार ऐं आवाम खे पिणु ॾिना विया। डिवीज़न फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद, सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद जे अॻवान अब्दुल वाहिद उमराणी ऐं वकार अहमद लाखो अवाम ते ज़ोर भरियो आहे त ॿूटा लॻाइण सां गॾु हुननि जी सार संभाल पिणु कई वञे त जीअं ग्रीन पाकिस्तान ऐं ग्रीन सिंध जो मक़सदु हासिल करे माहौलियाती तब्दीलियुनि जे नुक़सानकार असर खां बची सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।